निश्चित फ़ाइदो थींदो। एक बार कोई चवंदो आहे न हरे राम, चई तो ॿुधायो। हाँ तो राम जी उथी बीह रहंदा आहिनि, श्री कृष्ण बीहंदा आहिनि, केर तो नालो खणे, केर तो पुकारे। तव्हांजो ई कोई नालो खणे त तव्हां पोइ ते मुड़ी ॾिसंदव न केरु आहे। सोचो भगवान अगर मुड़ी करे असांखे ॾिसनि केॾी वॾी ॻाल्हि आहे। अगर बार बार नालो खणंदव त कॾहिं भगवान हली ईंदव। संत चवनि था स्वामी राम सुखदास महाराजन कि सॼो ॾींहुं था चओ रोटी 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 रोटी, हिकु फुल्को बि न ईंदो पंहिंजो पाण ई। सॼो ॾींहुं चवंदो न पैसा 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 पैसा, करोड़ रुपया करोड़ रुपया करोड़ रुपया, पर हिकु रुपए जो सिक्को बि न ईंदो, न ईंदो चवण सां। पर अगरि सॼो ॾींहुं चवंदो राम 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 राम, छा चवंदो? राम राम। चई त ॾेखारियो राम 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 राम, त कॾहिं राम जी तव्हां वटि ज़रूर ज़रूर हली ईंदव। छो जो रोटी जड़ आहे, पैसा जड़नि, राम जी त परमात्मा आहिनि, चेतन स्वरूप आहिनि। उनजो नालो पकड़ वारो बि राम में लीन थी वेंदो आहे।